इंतहाई मजबूरी में आऊं ही वीडियो पंहिंजो छाकाणि त स्क्रिप्ट में आऊं कागज़ात या का शइ लिखां त उहो तफ़सील सां लिखी न सघां या केरु पढ़ी न सघिया। नौकिरी आहे साफ़ पता असां अॼु हिन इदारे में सुभाणे ॿिए इदारे में पोरियो कंदा आहियूं कलम जो त कंदासीं ऐं कयूं था सॼी ज़िंदगी एज़ ए पोरियो ई कयो आहे सहाफ़त में। मूंखे रिमूव करण खां पोइ एॾी स्पीड सां के माण्हू हुआ यकीननि जिन दिल जंग में ॿुधायो त दो दो चांडियो ॿाहिरि थी वियो निकिरी वियो दो दो चांडे नौकिरी हली वई अली ॻाल्हि साहब हुन कढी छॾियो ॿुधाऊं पिया कंदा शिकायतूं कंदा आहिनि सवें 29 सालनि में असां लखनि में शिकायतूं असांजूं आयूं हूंदियूं अली साहिब सहाफ़त कोन छॾी आहे ऐं जर्नलिस्ट आहियां कराची में सहाफ़त कंदुसि ऐं हुनखे बि नए रत जी ज़रूरत आहे तंहिंजे करे यकीननि हुन वटि भले पंहिंजी नई टीम अली साहिब ठाहे अला कंदो कामयाबु वेंदो असांजी दुआ गुआ जिन माण्हुनि हुन रिमूव कयो उन्हनि मिंटनि अंदरि कराची रिपोर्टरनि खे ॿाहिरि दोस्तनि खे फ़ोनूं करे ॿुधायो दो चाने करे छॾियूं दो चाने करे छॾियूं वठी वठी ॿाहिरि भॼी वई उन्हनि पंहिंजो कमु ॾेखारियो असां तो तव्हां सभिनी महिरबानी तव्हां मुंहिंजे बारे में मूंसां प्यारु कयो था लिखियो मुंहिंजे बारे में। वक्त की बात वक्त है सच बताने का। अस्सलाम वालेकुम दोस्तों, इंतहाई मजबूरी में आऊं ही वीडियो पंहिंजो छाकाणि त स्क्रिप्ट में आऊं कागज़ात या का शइ लिखां त उहो तफ़सील सां लिखी न सघां या केरु पढ़ी न सघिया। उन करे मजबूरी में ही वीडियो ज़रिए हिकिड़ी नंढी ज़रूरी वज़ाहत सम्झां पियो। नौकिरी आहे साफ़ पता असां अॼु हिन इदारे में सुभाणे ॿिए इदारे में पोरियो कंदा आहियूं कलम जो त कंदासीं ऐं कयूं था सॼी ज़िंदगी एज़ ए पोरियो ई कयो आहे सहाफ़त में। सो इहो नंढो नंढो पोरिया असांजा हलंदा आहिनि ऐं माण्हू इलाही इदारा चेंज बि कंदा आहिनि छॾे वेंदा आहिनि के फायर बि थींदा आहिनि कंहिंखे दिलि ख़ुशी सां वेंदा आहिनि छॾे इदारा किन खे इदारे मां कढियो बि वेंदो आहे के कीअं थींदा आहिनि पर उहे हिकिड़ो रूटीन आहे मामूली शइ अहिड़ी का वॾी शइ न आहे जो एतिरो वॾो हुनखे ॾिसिजे को सफ़ा को कुझु बि न ईअं न आहे। तेसिताईं घणा दफ़ा फेसबुक ते पोस्टूं अचियूं माना एॾी स्पीड सां मूंखे रिमूव करण खां पोइ एॾी स्पीड सां के माण्हू हुआ यकीननि जिन दिल जंग में ॿुधायो त दो दो चांडियो ॿाहिरि थी वियो निकिरी वियो दो दो चांडे नौकिरी हली वई अली ॻाल्हि साहब हुन कढी छॾियो पोइ मूं हिकिड़ी नंढी पोस्ट रखी यकीन उन टाइम में मुंहिंजी हिकिड़ी फीलिंग हुई थोरी थी ऐं मूं हुन में को इहो कोन लिखियो त मूंखे टाइम न्यूज़ मां कढियो वियो आहे या पंहिंजे अख़बार मां कढियो वियो आहे या मूंखे अली साहब फायर कयो आहे। मूं हुन में इहो लिखियो त चलो बेफ़ाइ जो इल्ज़ाम असां ते न आयो केरु ईअं चया त दो दो चांडियो अली गांधी छॾे वियो। सो मूं हिकिड़ो शेर लिखियो हाफ़िज़ शिराज़ी जो शायदि परीअ साहिब जे किताब में हुयो मूंखे यादि हुयो ऐं मूं हिकिड़ो साल लिखियूं त हेतिरा 29 साल सफ़र गॾु रहियो यानी मुंहिंजी ख़्वाहिश हुई त साह जी आख़िरी घड़ी ताईं हले। सो नौकिरियूं इहे हूंदियूं आहिनि ख़ैर आहे। पर्सनली तौर मुंहिंजी ज़िंदगी जो तमामु वॾो तजुर्बो रहियो अली साहब सां गॾु ऐं मुंहिंजो मुहसन हुयो आहे ऐं ज़िंदगी भर रहंदो। कुझु वरी संगत साथ बि जेका असां इदारे में हुई ऐं उन्हनि विच में ग़लतफ़हमियूं पैदा कयूं ऐं नाराज़गियूं पैदा थियूं ऐं नाराज़गी मुंहिंजे यकीन अली साहब नाराज़ थींदो त उहो ॻाल्हाइणु बंदि कंदो ऐं मूंखे बि असां बि अली साहब जी तरबियत में ज़िंदगी गुज़ारी त असांखे बि इहा हुई त असीं बि नाराज़ थींदासीं पर आऊं काफ़ी महिननि में अली साहब सां नाराज़ हुउसि अली साहब मूंखां नाराज़ हो ऐं ॿुधाऊं पिया कंदा आहिनि शिकायतूं कंदा आहिनि सवें 29 सालनि में असां लखनि में शिकायतूं असांजूं आयूं हूंदियूं अली साहिब ऐं सोनूं बि आयूं हूंदियूं पर उहे सभु सबब में बि हुजनि पर हिकिड़ो जेको इशू हुयो जेको आउं सम्झां थो त हुयो उहो हुयो त थोरो असांजूं ग़लतियूं हुयूं थोरा नाराज़गियूं हुयूं कुझु मसइला हुआ उहे असां छाकाणि माण्हू जंहिंसां तमामु घणो मोहबत कंदो आहे अटैच हूंदो आहे त वरी उमेदूं उन में वधीक रखंदो आहे तवकात वधीक रखंदो आहे ऐं असांजूं मुंहिंजूं इलाही हुयूं तवकात ज़िंदगी जूं ऐं ईअं न आहे त कॾहिं अली साहब मुंहिंजे कमु न आयो तमामु घणो ज़िंदगी में मूंखे वॾा थोरा आहिनि अली काए साहब जा ऐं एतिरा थोरा आहिनि जो आउं बयानु नथो करे सघां ऐं 29 साल बर्दाश्त कयो असां गॾु खाधो हूंदो पीतो हूंदो नाराज़ थिया हूंदासीं दड़का खाधा हूंदासीं ऐं गॾिजी हिक ॿिए जा लुड़क बुॻिया हूंदासीं ॾिठा हूंदासीं ऐं उहा अटैचमेंट हुई। छो अली साहब खे असां मूं एज़ ए कॾहिं रशीद आज़म महमूद चवंदो त असां हुनखे एज़ ए बॉस या मालिक तौरु कोन आहियां मालिक कयूं आहे त पोइ ॿियनि इदारनि में वधीक पघार हुआ वधीक वसीला हुआ ऐं वधीक पैसो हुयो
अली साहब असांजो हिकिड़ो उस्ताद हुयो ऐं आहे ऐं रहंदो कुझु महीननि खां थोरो जेका असुल ॻाल्हि आहे उहा मूं कयां थो कुझु महीननि खां ज़ाहिर कम कोन पिया थिया हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां थो वताए फ़क़ीर जो मूंसां उहो इशू थियो मूंसां केतिरनि कावशनि में थींदो हिते थींदो त चवण आऊं मुंहिंजे लाइ उहो त आऊं अली साहब खे इलाही वेझो आहियां ऐं अली साहब खे वेझो हुजण जो मतिलबु आहे त बाक़ी जेके संगत हूंदी हुई इदारे में गॾु उन्हनि खे ॻाल्हि वणंदी कोन हुई जीअं वताए फ़क़ीर लाइ चवंदा आहिनि त वताए फ़क़ीर वियो पिए वाह खे हिते घारो लॻल हो त माण्हू खे वॾेरो ॾिठो को हुन माण्हू खे रोकियो पिए त इहो बंदि बदिरायो त कंहिं हर माण्हू ॿुधाएसि आऊं फलाणे वॾेरे माण्हू आहियां त हुनखे चए तूं वञ वरी ॿियो ॿुधाएसि आऊं फलाणे वॾेरे माण्हू आहियां चए तूं वञ टियों ॿुधायो फलाणे वॾेरे माण्हू आहियां चए तूं वञ वताए फ़क़ीर खां पुछी तूं कंहिंजो माण्हू आहे चएसि आऊं अलाह जो चए अलाह जो भई असीं कंहिंजा आहियूं सॼो ॾींहुं वताए फ़क़ीर खां ज़ोर इहो बंदि बदिरायूं शाम थी त जॾहिं कमु ख़तमु थियो त वताए फ़क़ीर अलाह जे मथे निहारे चयो अलाह साईं तोखां वधीक त हिते लोकल वॾेरनि जी थी हले उन्हनि जा माण्हू छुटिया ऐं आऊं टंगी थी वियुसि मूंसां इशू इहो त अली साहब जो माण्हू तौरु मशहूरु हूंदो मुंहिंजो मज़ाक में चवंदा चोथो काज़ी आहे सनम तूं करे कॾहिं मज़ाक में मूंखे चवंदा कॾहिं कीअं चवंदा कॾहिं कीअं चवंदा त ख़ुशि घटि हूंदा ऐं छाकाणि अली साहब जा माण्हू ख़ुशि कोन बाक़ी जेके माण्हू हेठि ॿियनि जा हुआ उन्हनि ते ख़ासि नज़र हूंदी हुई गैस ख़ासि तौरु जेके मेन पोस्टुनि ते वेठल संगत हूंदी हुई दोस्तनि मुंहिंजा उन्हनि सां गॾु खाधो पीतो आहे शिकायत कोन्हे त हीअ जो ॿ टे महीना थिया अली साहब मूंसां कावड़ियल हो ऐं अली साहब सां कावड़ियल ऐं हुन सां ॻाल्हाए न वञा न त जीअं आऊं चाहियां हू मूंखे सॾाए ऐं हू ज़ाहिर अली साहब चाहे त दो अचे पाण उन दौरान मूंखे हुननि ऑफ स्क्रीन करे छॾियो मतिलबु मुंहिंजो को बीपर न थींदो ऐं अगरि 10 ख़बरूं ॾियां त हिकिड़ी अधु का मुंहिंजो बीपर थींदो बाक़ी न थींदो मुंहिंजो ॾिनल ख़बरूं ॿियनि रिपोर्टनि खे मोकिले हुननि खां बीपर कराए वेंदा हुआ ऐं सिलसिलो हलियो ऐं बीपर नथो थिए माना स्क्रीन ते नथो अचां ख़ैर मूंखे सॼी ज़िंदगी आहियां हाणे कहिड़ी शौक़ु आहे स्क्रीन ते अचण जो इहो कोन्हे लेकिन हिकिड़ी रूटीन में जीअं अली साहब कचहरियूं थींदियूं हुयूं उहे न पियूं थियनि त हाणे आऊं उहा ॻाल्हि बि कोन पियो करियां शिकायत बि कोन पियो करियां बीपर लाल साहब खे का शिकायत कयां सो उन दौरान स्क्रीन ते घटि नज़र अचणु लॻो सफ़ा जॾहिं आऊं असेंबली ॾियां काबीना ॾियां बिलावल हाउस जूं ख़बरूं CM हाउस जूं ख़बरूं मुंहिंजो न थींदो पर जेकॾहिं को ॿियो रिपोर्टर कोरंगी में मुलाज़िमनि जी कोरंगी टाउन कमेटी मुलाज़िम यूनियन जो प्रेस रिलीज़ हुजे त उन ते बि हुनजो बीपर थिए हिकिड़ो मुख़्तियारकार बदिली थिए त उन ते बि कंहिंजो बीपर थिए को रक्षो पलटी थिए त बीपर थिए मूंखे वॾी वॾी ब्रेकिंग न्यूज़ हेडलाइन हूंदी हुनजो कोन थींदो सिलसिलो हलंदो रहियो ज़ाहिर डेस्क जो को इंचार्ज मूंखे रिमूव करे ऐं पोइ मूंखे चए त तूं फायर आई ख़बर न मोकिलींदो कर तूं बंदि करे छॾींदो कर असां वटि असांजी सरकारी नौकिरी आहे कोन असांजी टर्मिनेट या असांखे को लेटर कोन मिलंदो आहे इहो ई मिलंदो आहे तूं सुभाणे खां नुमाइंदो न आई मुंहिंजो मूड का वॾी पोस्ट कोन्हे वधीक सदर जो मूंखे डिसमिस कयो वियो रिपोर्टर ख़बर ॾींदो नुमाइंदो हूंदो आहे नंढे शहर जो वॾे शहर में को वाइताली में हूंदो को टने बागे में हूंदो को जुॾे में हूंदो या कराची में हिकिड़ो रिपोर्टर हुउसि चैनल अख़बार जो लेकिन कमु कोन करे सघंदो हूंदुसि ओतिरो ऐं शिकायतूं हूंदियूं ऐं हल्का फुल्का प्रेशर बि हूंदा त उन करे मूंखे इहो चयो वियो त तव्हां फायर आहियो छाकाणि तव्हांखे ख़बरूं तव्हां न ॾियो तव्हांखे रिमूव था कयूं ऐं मूं साफ़त कोन छॾी आहे ऐं जर्नलिस्ट आहियां कराची में साफ़त कंदुसि अली साहब सां मुंहिंजो तमामु ज़बरदस्त तजुर्बो रहियो गॾु कमु कयो मुंहिंजो उस्तादु आहे ऐं हुनखे बि नए रत जी ज़रूरत आहे तंहिंजे करे यकीन हुन वटि भले पंहिंजी नई टीम अली साहब ठाहे अलाह कंदो कामयाबु वेंदो असांजी दुआ गुआ ऐं उन करे हुन लाइ तमामु घणी इज़त आहे इतराम आहे ऐं हुन चाहींदुसि त मुंहिंजे करे या मुंहिंजे हिन छॾण या मूंखे कढण या हिन मामलनि जे करे अली साहब जे बारे में को केरु लिखे इहा ॻाल्हि घटि में मूंखे नथी लॻे मूं कॾहिं बि न चवंदुसि हिकु वॾी पोस्ट कोन हुई कॾहिं कमु कयोसीं 29 साल बि इलाही आहिनि शाबस अथसि जो मूंखे बर्दाश्त कयईं ऐं वॾो साहब बि कोन हुउसि को मार्क टेली आहे कीअं रिपोर्टर हुउसि त कोन ठाहियो जेको पोरियत रिपोर्टर हुनखे क़बूल कयो बर्दाश्त कयो ऐं एतिरा साल एॾो सुठो सफ़र रहियो कई हसीन यादूं आहिनि ऐं लिखण जहिड़ियूं आहिनि पंहिंजी किताब में बि लिखूं पियो अञा बि कुझु रहिजी जीअं लिखंदासीं तॾहिं करे हिकिड़ी टीम सां गॾु कमु कयोसीं ऐं जेके विच में हुआ जिन खे वणंदो न हुओ उहे पंहिंजो कमु ॾेखारे विया ज़ाहिर हुननि खे मौक़ो बि मिलियो ऐं उन्हनि फ़ाइदो हुन मां भरपूर वरितो सो इहो बेसिकली इहो इशू आहे ॿियो को वॾो कोन्हे त मूं को जंग पे विड़ी या सिंधी हक़नि लाइ को बंदूक खणी मैदान ते लथो हुउसि ऐं मूंखे हटायो वियो आहे ऐं इदारे जा इशूज़ हुआ प्रेशर बि हुया सियासतदान बि असांजूं दाऊं कंदा आहिनि हुननि कयूं पिए अॻे बि कंदा हुआ हाणे बि कनि पिया
अञा बि कंदा या ॿिए इदारे में वेंदुसि या किथे बि हूंदुसि त अगरि आऊं का ख़बर फाइल कंदुसि या कंहिंखां सुवाल पुछंदुसि त उहो कंप्लेन कंदा। सो ही इशू बेसिकली एॾो वॾो कोन्हे, हिकिड़ो रिपोर्टर आहियां बसि हिकिड़े इदारे में 29 साल हलियासीं ऐं इलाही नमक खाधो अली साहिब जो इदारे जो साथियुनि जो खोड़ दोस्तनि सां गॾु सफ़र कयासीं ऐं ख़ूबसूरत यादुनि सां आहिनि। तंहिंजे करे ऐं सची ॻाल्हि आहे त मूंखे जेकॾहिं कल्ह इहा वाक़ई ख़बर हुजे वई को मूं चयो रिमूव कयो त न अलाए कढियो अथनि, ठीकु आहे मूंखे ख़बर कोन्हे त जिन माण्हुनि रिमूव कयो उन्हनि मिंटनि अंदरि त कराची रिपोर्टरनि खे ॿाहिरि दोस्तनि खे फ़ोनूं करे ॿुधायो दूध चांहि करे छॾियऊं, दूध चांहि करे छॾियऊं, वरी वठी वठी ॿाहिरि वरी वई उन्हनि पंहिंजो कमु ॾेखारियो। असां तॾहिं मूं आयुसि कोन, मूं बि ॻाल्हि ईअं जॾहिं घणनि चयो आहे तोखे कढी छॾियो अथनि त ॿाहिरि हिकिड़ो इंसानु हुयुसि, थोरी देरि लाइ हिकिड़ो हार्ट अटैक थियुसि त मूं वरी इहो हिकिड़ो स्टेटस रखियो। मुंहिंजो स्टेटस मुंहिंजो फेसबुक वाल ते पहिरियों तव्हां ॾिसो हिन वीडियो खां पहिरीं राति जेको मूं रखियो हुयो ऐं हुन में इहो को बि ज़िक्र कोन कयो त मूंखे को टाइम न्यूज़ मां कढियो वियो आहे या पंहिंजे अख़बार में कढियो वियो आहे लिकाजी में बदतर कयो आहे। मूं बसि हिकिड़ो हुन सां मुहबत जो जेको रिश्तो हुयो हुन रिश्ते जे ते ई मूं रखियो त मूं सोचियो त सही ज़िंदगी साह जी आख़िरी घड़ी ताईं गॾिजी कमु कबो, पर शायदि उहा ख़्वाहिश मुंहिंजी पूरी कोन थी। सो तव्हां सभिनी महिरबानी, तव्हां मुंहिंजे बारे में मूंसां एतिरो प्यारु कयो था, लिखियो मुंहिंजे बारे में, पर आउं वरी बि रिक्वेस्ट कंदुसि त हिकिड़े रिपोर्टर हिकिड़े इदारे जे अंदरि वरी कॾहिं ॿिए में हूंदासीं, वरी कॾहिं टे में हूंदासीं, साफ़ पिया कंदासीं, पोइ असांजे इदारे में माण्हू आया वरी उहे छॾे विया, वरी ॿिनि इदारनि में विया ऐं उन्हनि उते वञी नौकरियूं कयूं ऐं हाणे बि माण्हू कनि पिया। असां बि ज़ाहिर आऊं वरी ज़ाहिर किथे किथे वञी कंदुसि, मुंहिंजी ॻाल्हि रोटी इहा आहे। ऐं ॿियो मूं वटि का बि गवर्नमेंट जॉब या को ॿियो मुंहिंजो कारोबार बिज़नेस कोन्हे, ऐं फुल वक़्ती प्रोफेशनल जर्नलिस्ट आहियां। सो ज़रूरु कंहिं न कंहिं इदारे में आऊं वञी कमु कंदुसि, पर एॾो वॾी का शइ कोन्हे। अली साहिब सां लाइ इज़त आहे, इंतिहाई मजबूरी में आऊं हीउ वीडियो पंहिंजो, छाकाणि त स्क्रिप्ट में आऊं कागज़ात या का शइ लिखां त एॾो तफ़सील सां लिखी न सघां या केरु पढ़ी न सघे। नौकिरी आहे, साफ़ आहे, असां अॼु हिन इदारे में सुभाणे ॿिए इदारे में पोरियो कंदा आहियूं कलम जो त कंदासीं ऐं कयूं था सॼी ज़िंदगी एज़ ए पोरियो ई कयो आहे साफ़त में। मूंखे रिमूव करण खां पोइ एॾी स्पीड सां के माण्हू हुया यकीननि जिन दिल जंग में ॿुधायो त पोइ दो चांहियो ॿाहिरि थी वियो, निकिरी वियो, दो चांहि नौकिरी हली वई, अली ॻाल्हि साहिब हुन कढी छॾियो ॿुधाऊं पिया कंदा आहिनि, शिकायतूं कंदा आहिनि। सवें 29 सालनि में असां लखनि में शिकायतूं असांजूं आयूं। अली साहिब साफ़त कोन छॾी आहे, ऐं जर्नलिस्ट आहियां, कराची में साफ़त कंदुसि ऐं हुनखे बि नए रत जी ज़रूरत आहे। तंहिंजे करे यकीननि हुन वटि भले पंहिंजी नई टीम अली साहिब ठाहे हला कंदो, कामयाबु वेंदो। असांजी दुआ गुआ जिन माण्हुनि रिमूव कयो उन्हनि मिंटनि अंदरि कराची रिपोर्टरनि खे ॿाहिरि दोस्तनि खे फ़ोनूं करे ॿुधायो दूध चांहि करे छॾियऊं, दूध चांहि करे छॾियऊं, वरी वठी वठी ॿाहिरि वरी वई उन्हनि पंहिंजो कमु ॾेखारियो। असां सो तव्हां सभिनी महिरबानी, तव्हां मुंहिंजे बारे में मूंसां एतिरो प्यारु कयो था, लिखियो मुंहिंजे बारे में। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें। वक्त की बात, वक्त है सच बताने का।